वाहन में ट्रिप हो जाता दोस्तों। दोस्तों आज कहानी मुझे खत्म अलविदा। ये आखिरी लाइव वीडियो दोस्तों बिल्कुल पार्टी वाला सुबह सुबह से आसमानी बैठा है गुंडा अफगानी गुंडा जिनके मुझे सोपारी देना खबर आया हुआ वकील तव्हांजे पारां बीठा आहिनि हिते दोस्तों जो जुनेद जानी जी गिरफ़्तारी थी है यो सॼो मामलो छा है ज़रूर तुम सोशल मीडिया ते ॾिठो हूंदो तव्हांखे इन सॼे मामले की खबर न पई होंदी त असल में जुनेद जानी के पुलिस छो गिरफ़्तार किया है, छा मसलो है छा ना है, या पूरी डिटेल मूं वटि आई है। मां तव्हांखे क्लियर करे सब कुछ एक एक पॉइंट पढ़ी ॿुधायां थो। जुनेद जानी जे मथों केस छा जो थियो आहे, छो उनके पुलिस गिरफ़्तार किया, मामलो छा है, जुनेद जानी केॾो वॾो एक फराडी इंसान है, सब कुछ तव्हांखे मां ॿुधायां थो। हिन वीडियो के आख़िर ताईं ॾिसो। तव्हांखे ही वीडियो जॾहिं तव्हां दोस्तों सॼी ॾिसंदो तव्हांखे सॼी कहानी सम्झ में अची वेंदी। पोइ तव्हां पाण भी जुनेद जानी खां नफ़रत करणु शुरू थी वेंदो, चवंदो वाकई ही हिकु बेकार इंसान है। हलूं था वीडियो जे अपडेट की तरफ। तव्हांखे हिकु हिकु स्टेप मां ॿुधायां थो। हिन वीडियो के गौर सां तव्हां मुंहिंजी जेका मां ॻाल्हि कयां ॿुधा वञो ऐं पोइ अॻिते शेयर भी कजो जे तव्हांजे इन ॻाल्हि में मुतमइन थी वञो। दोस्तों जुनेद जानी जी जेका गिरफ़्तारी छो थी आहे, इहो किस्सो छा आहे, मां ॿुधायां थो तव्हांखे हाणे। दोस्तों असल में जुनेद जानी के शिकारपुर से ताल्लुक़ रखंदड़ सबूर मेमण की फरियाद ते गिरफ़्तार किया वियो आहे। मूं ॼाणण की कोशिश कई तो ही सब कुछ कीअं थियो ऐं सबूर मेमण जे पोयां केरु आहे। सबूर मेमण दोस्तों शिकारपुर के मशहूर अचार वारे हाजी मौला बख्श मेमण जो पोटो आहे ऐं मौला बख्श के पुट समंद मेमण के पुट सबूर मेमण की उम्र 21 साल आहे। सबूर मेमण हाफ़िज़े कुरान पिण आहे। ठीक है दोस्तों। हाजी मौला बख्श मेमण जो ख़ानदान शिकारपुर में पंहिंजी बिरादरी जा चङा मुड़ुस पिण आहिनि। सबूर मेमण जो वालिद समंद मेमण उथण वेहण वारो माण्हू आहे। हुननि जा वध खां वध ताल्लुक़ सरदार मतलब बाबुल भाइयो वारनि सां आहिनि ऐं कोयटा समेत मुख़्तलिफ़ शहरनि में मिल्कियतूं भी आहिनि ऐं इन्हनि जा ॿिया कारोबार त जाम आहिनि, पर हाल इन जो मुख्य कारोबार आहे अचार जो ही आहे। मौलवी सबूर मेमण जुनेद जानी वटि कीअं फाथो, असल कहानी आहे। दोस्तों FIR ज़रिए जो चवणु आहे त ठीक आहे न, कुछ वक्त पहिरियां रेशमा नाले छोकरी मैसेंजर ते सबूर मेमण सां राब्तो कयो ऐं छोकरी मैसेंजर ते सबूर मेमण सां राब्तो करे जंहिंमें शुरुआती ॻाल्हि ॿोल खां पोइ डायरेक्ट हू वीडियो कॉल ते अची वई ऐं उन खां पोइ वीडियो कॉल अचण खां फौरी तौर ते उघाड़ी थी साम्हूं बीह रही वीडियो कॉल ते ऐं सबूर मेमण इन ॻाल्हि खे नथो मञे, पर छेन ऐं हसन खां ॻाल्हि तस्लीम कई वई त पोइ सबूर मेमण इन मसइले में ख़ुद भी इन्वॉल्व रहियो, मतलब रेशमा सां राब्ते में रहियो। ॿुधायो पियो वञे त जुनेद जानी रेशमा कैनात ऐं ॿिनि क़िस्म जी छोकिरियुनि खे इस्तेमालु कंदे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ब्लैकमेल कंदो रहे थो, जंहिंमें चङा भला सरदार भोतार वॾेरा भी शामिल आहिनि त काफ़ी पैसे ॾोकड़ वारा वापारी भी शामिल आहिनि, जेके पहिरें शौक़ में ऐं बाद में ब्लैकमेलिंग में जुनेद जानी खां पैसा ॾींदा रहनि था ऐं जुनेद जानी वीडियोज़ एडिटिंग पिण करे थो, माना वीडियो एडिटिंग भी हू पाण कंदो आहे जुनेद जानी जॾहिं पोइ ब्लैकमेल कंदो आहे। सबूर मेमण जो चवणु आहे त जॾहिं मूं सां रेशमा वीडियो कॉल ते डायरेक्ट उघाड़ी थी ॻाल्हायो त उहा रिकॉर्डिंग कई वई ऐं पोइ कुछ ई ॾींहंनि में जुनेद जानी मुंहिंजी रेशमा सां कयल वीडियो कॉल खे एडिट करे जंहिं जाइ ते रेशमा जी तस्वीर हुई उते पंहिंजी तस्वीर लॻाए उहा वीडियो मोकिले ऐं चयूं त मूं ताज़ो हिकु वॾी बिरादरी जे सरदार जी वीडियो पिण रखी आहे, पैसा मोकिल न त तुंहिंजी वीडियो भी सोशल मीडिया ते अपलोड कयां थो ऐं उन मां अव्हांजे हाजी मौला बख्श मेमण अचार फैक्ट्री जो नालो भी बदनाम कंदुसि ऐं 242 लख वॾो पैसो आहे। तव्हां हिते अंदाज़ो हणंदा वञो, तकड़ि न कजो, अॻिते अञा ॿियूं ॻाल्हियूं भी आहिनि उहे मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो। ऐं जॾहिं सबूर खां पैसा ख़तमु थिया उन जे बावजूद जुनेद जानी जे पैसनि लाइ हण वठि लॻी पई हुई।
त सबूर पैसनि खां ॾियण खां ठुप जवाबु ॾेई छॾियो। पोइ हीउ मसइलो सोशल मीडिया ताईं पहुची वियो। जीअं ई मालूम फेसबुक ते आयो त सबूर खां पंहिंजे घर वारनि कहाणी पुछी त हीउ मसइलो छा आहे। सबूर जो वालिद समन मेमण यारी दोस्ती वारो इज़तदार माण्हू आहे ऐं अॼुकल्ह कैंसर जहिड़े ख़तरनाक बीमारी सां जंग विढ़े पियो। मथां वरी हीउ मसइलो ॻीची में पइजी वियो। ठीकु आहे दोस्तो, हाणे ॿुधा वञो थोरो गौर सां। समन मेमण शिकारपुर में रहंदड़ FAI जे हिकु सुलझल ऑफिसर खे मदद जी अपील कई, जेको अॼुकल्ह FAI साइबर क्राइम सखर में मुक़ररु थियल आहे। जन सबूर जी दरख़्वास्त ते जुनैद जानी ख़िलाफ़ु पहिरियों इंक्वायरी शुरू कई हुई ऐं इंक्वायरी में तक़रीबन सभु सबूत मिली चुका आहिनि, जंहिं बाद इंक्वायरी खे FAR में कन्वर्ट कयो वियो। शिकारपुर जे मेमण बिरादरी वास्ते सां गॾु कुझु दुनियादारी बि कई। गुज़िरियल ॾींहुं FAI सखर जी टीम जुनैद जानी खे गिरफ़्तार करण लाइ कराची पहुती। जुनैद जानी जी गिरफ़्तारी लाइ 2-3 हंधनि ते छापा हया विया। जुनैद जानी जो घर अबुल हसन असाफ़ी रोड ते आहे, जिते जुनैद जानी जी माउ ऐं भेण रहियल हुया। जीअं ई उते कार्रवाई थी त उते जुनैद जानी ऐं हुन सां गॾु कमु कंदड़ छोकिरी पिणु मौजूदु हुई। सखर मां गिरफ़्तारी लाइ पहुतल FAI टीम सां कराची FAI साइबर सर्कल जी टीम पिणु गॾु हुई, पर गिरफ़्तारी महिल जुनैद जानी वॾी मज़म्मत कई। जुनैद जानी जे हथ में कात हुयो ऐं हू लाइव करे रहियो हुयो। गॾोगॾु पाण सां गॾु छोकिरी खे बि चयो त हू कपिड़ा लाहे छॾे। इहो इशू ठाहिण लाइ करे रहियो हुयो। उन करे FAR अहलकार पिणु हुन खां थोरो परे परे रहनि पिया। आख़िर जुनैद जे वेझो अची गिरफ़्तार करण जी कोशिशि कई, जंहिं ते कात लॻण सबबु हिकु अहलकार ज़ख़्मी थी पियो ऐं जुनैद गिरफ़्तार थी वियो। ठीकु आहे दोस्तो, ॿुधा वञो गौर सां। ज़राइनि जो चवणु आहे त जुनैद जानी समेत उन जी माउ, भेण ऐं हुन जे दोस्त खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे, जेके हिन वक़्तु FAI तहवील में आहिनि। ज़राइनि मूजिबि जुनैद जानी ऐं संदसि दोस्त छोकिरी जी गिरफ़्तारी FAI सखर पारां ज़ाहिर कई वेंदी, जॾहिं त संदसि माउ ऐं भेण जी गिरफ़्तारी मुबैना टाउन पुलिस कराची पारां ज़ाहिर कई वेंदी। मुबैना टाउन थाणे ते पिणु जुनैद ऐं 3 औरतुनि ख़िलाफ़ु FAR दाख़िल कई वई आहे। ऐं हाणे हीउ मामिलो आहे सॼो, जेको मां तव्हांखे दोस्तो हिकु लफ़्ज़ पढ़ी ऐं सम्झायो ऐं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अची वई हूंदी। इहा पूरी पोस्ट मां पढ़ी आहे। काफ़ी दोस्त अणपढ़ियल आहिनि, उन्हनि खे सम्झ में नाहे ईंदो त जुनैद जानी जो मसइलो छा आहे। पोइ उल्टा सुल्टा कमेंट कंदा आहिनि फेसबुक ते, ऐं उन्हनि खे ही ईज़ी बणाइण जे लाइ सॼी जेका पोस्ट ही आई आहे मां पढ़ी तव्हांजे साम्हूं रखी। हाणे फ़ैसिलो तव्हांजे हथ में आहे त केरु कसूरवार आहे। हिन पोस्ट मूजिबि जेका हीअ असां कॉपी कई आहे फेसबुक तां, जेका पूरी पोस्ट आहे फेसबुक ते आई आहे, छो त इहा मूं नाहे लिखी, फेसबुक ते आई आहे। तव्हांखे सिधी ॻाल्हि कंदुसि, उतां असां पूरी डिटेल ॾिसी करे तव्हांजे साम्हूं रखी आहे ऐं पढ़ी करे तव्हांखे ॿुधाई आहे। हिन जे मूजिबि जीअं अगरि हीअ जेका लिखियलु आहे पूरी पोस्ट, त पोइ इन हिसाब सां जुनैद जानी वाक़ई कसूरवार आहे। हुन फाहशी फैलाई, ब्लैकमेल करे माण्हुनि खां लख रुपया वठंदो हुयो, वॾेरा सरदार ऐं वापारी माण्हुनि खे ताड़ींदो हुयो। जे इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे पोइ जुनैद जानी खे ज़रूरु सज़ा मिलंदी ऐं इन में तव्हां पंहिंजी राय ॾेई सघो था, तव्हां ॿुधाए सघो था त। ऐं दोस्तो जेका हाणे मतिलबु टोटल ही वीडियो तव्हां ॿुधी ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त हिन खे अॻिते ज़रूरु शेयर कयो, जीअं ही घणनि माण्हुनि ताईं पुॼे ऐं उन्हनि जे लाइ बि हिकु सबक़ु ऐं मैसेज आहे। जेका अहिड़े जुनैद जानी जे हथां ब्लैकमेल थींदा आहिनि, पर हिकिड़ी ॻाल्हि में हिसाब में जुनैद जानी जेको आहे भलो कयो आहे, अहिड़नि वॾेरनि खे फुरियो अथई। हिकिड़ी ॻाल्हि में, ॿिए ॻाल्हि में इहो आहे त वॾेरनि सरदारनि खे अगरि फुरियो अथई त उन्हनि जा जेका वीडियोज़ वग़ैरह आहिनि उहे सोशल मीडिया ते आया आहिनि, इहो ग़लति आहे। पर जुनैद जानी कमु ग़लति कयो आहे मञूं था, पर वॾेरा ऐं सरदार अहिड़ा कमु कंदा आहिनि, उन्हनि खे अगरि ज़ाहिर कयो अथई हिकिड़ी पॉइंट में इहो बि सही आहे, पर ग़लति तरीक़ो त ग़लति आहे न। जुनैद जानी जेका कात खयां अहलकारनि ते हथियार सिधा कयईं, कात सिधो कीअं कात हथियार हूंदो आहे न, इहो ग़लति कयईं। ऐं तव्हां पंहिंजी क़ीमती राय सां आगाह कयो ऐं तव्हां मतिलबु पंहिंजे कमेंट सेक्शन में लिखो त हाणे इन में केतिरी सचाई आहे। जेका मूं पोस्ट पढ़ी आहे, जंहिं इहा रखी आहे पोस्ट, छो मूं कॉपी कई आहे ऐं उन छा इहा पोस्ट सही लिखी आहे, जेका असांजा अहलकार आहिनि तमामु जल्द इहे क्लियर करे ॿुधाईंदा त असुलु कहाणी छा आहे छा न आहे। पर असुलु कहाणी पोस्ट जे ज़रिए कुझु न कुझु साफ़ थी वियो आहे त जुनैद जानी गुनाहगार आहे, जुनैद जानी फाशी फैलाई आहे, जुनैद जानी माण्हुनि खां लख रुपया वरिता आहिनि, जुनैद जानी घणो कुझु कयो आहे ऐं जुनैद जानी हिकु वॾो ब्लैकमेलर आहे
ऐं कराची जहिड़े शहर में जेको रहे थो, हेतिरा कम करे थो, लखे उनजा फॉलोअर आहिनि, 5 लाख खां मथे फॉलोअर आहिनि, त माना सोशल मीडिया ते हज़ारे पोस्टूं रखण वारो माण्हू, हज़ारे व्यूज़ खणण वारो माण्हू, ज़ाहिर ॻाल्हि आहे त फाशी फैलाए फैलाए हिते पुॻो आहे न। बाक़ी जेका इनखे फॉलो कंदा हूंदा उहे बि जुनेद जानी जहिड़ा हूंदा, को वधीक मतिलबु भला उहे बि न हूंदा। ऐं दोस्त जेका बि मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया आहिनि सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त हिन खे अॻिते शेयर कयो, जेतिरो थी सघे शेयर कयो, जेका मूं पोस्ट पढ़ी आहे सभिनी खे ख़बर पवे हक़ीक़त। ठीकु आहे, लाइक शेयर सब्सक्राइब कंदा। शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते फुल वीडियो पियो आहे। हा दोस्तों, हिकिड़ो अर्ज़ु आहे त हीअ फुल वीडियो मुंहिंजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग ते मौजूदु आहे। अहिड़ा वीडियो तव्हांखे असांजी यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग ते तव्हांखे मिलंदा रहंदा। ऐं छो त असां पंहिंजी जेका बि पोस्ट हूंदी आहे यूट्यूब ते पहिरियों ॾींदा आहियूं, बाद में फेसबुक ते ईंदी आहे। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो वञी। ऐं मतिलबु तव्हांखे असांजी चैनल ते कम जी शइ मिलंदी, मतिलबु हिकु नॉलेज वारी शइ मिलंदी। ऐं फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त फेसबुक पेज वारनि खे दोस्तनि खे अर्ज़ु आहे तव्हां बि महिरबानी करे यूट्यूब ते वञी सर्च कयो शाहिद खोसो व्लॉग, यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। अगरि तव्हां सर्च नथा करे सघो त इन वीडियो मथां लिंक ॾिनल आहे, इन ते क्लिक करे असांजे चैनल ते अची वञो। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।